करदी हाँ ओ पीर पीर मीरा नाम गिधे जंदे टुना एक अल्लाह कनू में डही हाँ मैं यार दी घड़ोली भरा भोली शाह है दर्दी हाँ। अॼु एफटेक कंजारो में शागिर्दनि जे लाइ 21वीं सदीअ में तइलीम हासिल करण जा जेके मौक़ा आहिनि उन जे मौज़ू ते जेको सेमिनार थी रहियो आहे उहो वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पाण 21वीं सदी में रहूं था ऐं 21वीं सदीअ जी तइलीमी ज़रूरतूं पुराणे दौर खां भिन्न मुख़्तलिफ़ आहिनि। ही दौर आहे साइंस एंड टेक्नोलॉजी जो, ही दौर आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ऐं वक़्त जी ज़रूरत आहे त असांजा जेके ॿार आहिनि, असांजा जेके शागिर्द आहिनि उहे पंहिंजो पाण खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां रूशनास कराइनि ऐं जदीद दौर जे जदीद तक़ाज़ाउनि जे मुताबिक़ पंहिंजी तइलीम हासिल कनि, छाकाणि त जेकॾहिं हू जदीद दौर सां गॾु न हलंदा त काफ़ी पुठिते रहिजी वेंदा। सिंध में असांजे तइलीमी निज़ाम सां अॻु में बि इलाही सारा मसइला आहिनि। सिंध में असांजा समाजी बि मसइला आहिनि, सियासी मसइला बि आहिनि। उन सभिनी मसइलनि जो हल आहे त असांजा शागिर्द जेके आहिनि तइलीमी मैदान में पाण मल्हाइनि ऐं तइलीम खे हथियार बणाए सिंध में तब्दीली जो सिज आणनि। त उन जे लाइ अॼोको जेको सेमिनार आहे जंहिंमें शागिर्दनि खे 21वीं सदीअ में तइलीमी मौक़नि में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु, साइंस ऐं टेक्नोलॉजी सां पंहिंजो पाण खे बहितर करण जा जेके तरीक़ा आहिनि उहो ॿुधाए करे असां शागिर्दनि खे हिकिड़े नए दग ऐं नए रस्ते ते आणण जी कोशिशि कंदासीं ऐं मूंखे उमेद आहे त हीउ सेमिनार कामयाबु थींदो ऐं ॿारनि खे हिकिड़े नए तरीक़े सां सोचण ते मजबूर कंदो ऐं असांजे शागिर्द बि 21वीं सदीअ में ॿियनि क़ौमुनि सां कुल्हे में मिलाए हली सघंदा। बुनियादी तौर ते ॾिसजे पाण हींअर 21वीं सदीअ में पेर पातो आहे। 21वीं सदीअ जूं जेके तालीमी तक़ाज़ाऊं आहिनि, ख़्वांदगी तालीम या लिटरेसी जेका आहे बुनियादी तौर ते जेकॾहिं उन सां पाण कम्युनिकेशन ऐं टेक्नोलॉजीअ खे नथा जोड़ियूं त मां सम्झां थो उहा तालीम अणपूरी ऐं अधूरी आहे। असां जंहिं बि प्रोफेशन में वञूं, पोइ उहो डॉक्टरीअ जो पेशो हुजे, इंजीनियरिंग जो पेशो हुजे या टीचिंग हुजे, जर्नलिज़म हुजे, मतिलबु दुनिया जो जेको बि शोबो आहे हींअर हिन वक़्त जूं जेके हालतूं आहिनि, हिन वक़्त टेक्नोलॉजीअ में पेर पातो आहे। उहो दौर, उहो शोबो, उहो इदारो अधूरो आहे जंहिंजे अंदरि कंप्यूटर, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु कोन्हे को। हू आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे इस्तेमालु करे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कम्युनिकेशन टेक्नोलॉजीअ जे ज़रिए पंहिंजे शोबनि जे अंदरि हिकिड़ा नवां इनकलाब आणे सघनि था ऐं बहितर खां बहितर समाज ॾे सघनि था। महिरबानी। जी